नाज़िन बुलेटिन जो सिलसिलो जारी है। ही अहम खबर ॾींदा हलूं त एडमिरल अमजद खान न्याज़ी अॼु खां नए नेवल चीफ की हैसियत सां ज़िम्मेवारियूं संभाले रहियो आहे। अॻूणो नेवल चीफ एडमिरल ज़फर महमूद अब्बासी मुद्दो पूरो थियण करे रिटायर थी वियो, जंहिंखां पोइ नए नेवल चीफ की मुक़ररी कई पई वञे। पाकिस्तान नेवल हेडक्वार्टर कराची में नए नेवल चीफ कमांड की मुक़ररी के सिलसिले में एक पुरवकार तकरीब मुनक़द कई वई है। तकरीब के खिताब कंदे अॻूणे नेवल चीफ एडमिरल ज़फर महमूद अब्बासी तरफा नए नेवल चीफ एडमिरल अमजद खान न्याज़ी के उहदो मिलण ते वाधायूं पेश कयूं वयूं आहिनि। नाज़िन अहम खबर एक दफ़ो ॿीहर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त एडमिरल अमजद खान न्याज़ी अॼु खां नए नेवल चीफ की हैसियत सां ज़िम्मेवारियूं संभाले रहियो आहे। अॻूणो नेवल चीफ एडमिरल ज़फर महमूद अब्बासी मुद्दो पूरो थियण करे रिटायर थी वियो, जंहिंखां पोइ नए नेवल चीफ की मुक़ररी कई पई वञे। पाकिस्तान नेवल हेडक्वार्टर कराची में नए नेवल चीफ कमांड की मुक़ररी के सिलसिले में एक पुरवकार तकरीब मुनक़द कई वई है। तकरीब के खिताब कंदे अॻूणे नेवल चीफ एडमिरल ज़फर महमूद अब्बासी तरफा नए नेवल चीफ एडमिरल अमजद खान न्याज़ी के उहदो मिलण ते वाधायूं पेश कयूं आहिनि।